अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु नई अपडेट दोस्तों तव्हांजे लाइ मूं आंदी आहे। हिकु बहितरीन अपडेट आंदी आहे। हीअ अपडेट आहे दोस्तों हिकु टेली फिल्म जेका अची रही आहे, यानी सिंधी हिकु न्यू टेली फिल्म 2025 में लॻभॻि दोस्तों ईद ते वञी ही लॉन्च थींदी। ज़बरदस्त ही फिल्म आहे जंहिंमें सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। साम्हूं तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था पिया। हिन फिल्म जो नालो आहे ॾाढ। ही ज़ुल्म व जबर के ख़िलाफ़ आहे ऐं हिन में ज़बरदस्त कहानी लिखी वई आहे। हिन फिल्म जो जेको राइटर आहे उहो बि नाले वारो राइटर आहे। उन जो नालो सभु कुझु साम्हूं पोस्टर में दोस्तों तव्हां हिकु शइ पढ़ी सघो था पिया। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिन में सुठा सुठा अदाकार आहिनि। ही सिंधी टेली फिल्म आहे। हिन में जेको आहे जेका बि अदाकार कमु करे रहिया आहिनि सीनियर अदाकार आहिनि। ऐं जी कहाणी बहितरीन लोकेशन ते शूट कई वेंदी। हिन फिल्म जा जेका बि सीन आहिनि ऐं हिन में जेको डायरेक्टर मंज़ूर दानिश साफ़ उर्फ़ लौंग जंहिं हवेली ड्रामो डायरेक्शन ॾिनो, जंहिं हरियाणी ड्रामे खे डायरेक्शन ॾिनी, आले केतिरियूं फिल्मूं कई, शमन अली मिराली सां हिन फिल्मूं कयूं, PTV ड्रामनि में हिन कमु कयो लौंग जे नाले सां। जेका पुराणे जुग जा माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त लौंग कंहिंखे चवंदा आहिनि, कहिड़ो लौंग हुयो ऐं PTV में जंहिं अदाकारी कई उन जी डायरेक्शन में ही टेली फिल्म अची रही आहे। सभी अदाकार बहितरीन जेको आहे परफॉर्म्स करे रहिया आहिनि हिन फिल्म में। तमामु जल्द ही फिल्म दोस्तों लॉन्च कई वेंदी ऐं ही फिल्म ऑन एयर कई वेंदी। ऐं हिन फिल्म जी कहाणी हक़ीक़त पुछो दुलाब जीअं आहे, लॻभॻि दुलाब सीज़न 2 तव्हां चई सघो था। हिन खे असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक हिन खे शेयर ज़रूरु कंदा।